الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف۔ صحابی رسول حضرت سیدنا زید بن ثابت رضی اللہ تعالی عنہ فرمائن تھا مدینہ شریف جوں اوے خوبصورت صبحوں جیکی رسول ذیشان مکی مدنی سلطان صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم ساں گھر تھیوں ہوئیں انہن پیاری صبحن میں ایک حسین صبح جی ایک گال ہے اساں اللہ پاک کے آخری نبی رسول ہاشمی صلی اللہ علیہ وآلہ وسلم سگر مدینے جے گھٹن میں نکتا سی ہلندے ہلندے ایک چوک تے پہنچا سی اترے میں ڈٹھو سی تے ایک عربی یعنی عرب شریف جو گوٹھاں صحابی اٹھ جی مہار پکڑے ہلندو پیو سی آئیں وہ پیارے آقا صلی اللہ علیہ وآلہ وسلم نے برساں آچی بیٹھو رکیو ادب سا سلام عرض کہیں پیارے آقا مدینے والے مصطفیٰ صلی اللہ علیہ وآلہ وسلم انہیں دی سلام جو جواب دنوں وہ یہ فرمایا ہوں کیف اصبحت یعنی تو صبح کیڑی حالت میں کئی انہیں کہا پہلا یہ عربی کو جواب دیا یہ سوال حضور علیہ السلام فرمایو انہیں کہا پہلا جو یہ عربی کو جواب دیا ان سا گڈ جے کو اٹھ ہو وہ آواز کرنا گرن لگو ان سا گڈ جے کو شخص پنجے حلیے سا محافظ لگی رہے ہوئے وہ جلدی میں آئے ہوئے چوان لگو یا رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم ہن گوٹھانے ہن عربی ہی اٹھ چوری کے ہوئے انہیں جا گال پوری مسکئی ہوئی تو اٹھ وری آواز کرن لگو آئیں ڈکھائل آواز کرن لگو ہانے سبنی جو بولو جانن والے نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم خاموشی ساں اٹھ جی فریاد بدی ہوئے انہیں محافظی طرح متوجہ تھی فرمایا ہوئی تاکہ حجمن ہی اٹھ گواہی دے رہے ہوئے کہ تو کوڑو ہیں یعنی ہن عربی چوری ناہے کئی توکھے کا غلط فہمی دیا ہے وہ بدھی کرے وہ محافظ حلی ہوئے ہانے مکی مدنی سلطان صلی اللہ علیہ وآلہ وسلم ان عربی صحابی کا پوچھو موٹ اچڑ کا پہریاں تو کیڑو کم کرو تو چھا پڑھو عرض کہیں مجھے ماں پی ہمارے قربان تھے مو ہی درود پاک پڑھو درود عربی جا سیگا ہے بدائیں تھا اللہم صلی علی محمد حتی لا تبقى صلاة اے اللہ پاک محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم دے انتہائی کثرت سا درود موقع اللہم بارک علی محمد حتی لا تبقى برکت اے اللہ پاک محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم دے انتہائی کثرت سا برکت نازل فرما اللہم سلم علی محمد حتی لا یبقى سلام اے اللہ پاک محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم دے انتہائی کثرت سا سلامت نازل فرما اللہم ورحم محمدا حتی لا تبقى رحمت اے اللہ پاک محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم دے انتہائی کثرت سا رحمتو نازل فرما یہ جو درود پاک کرنے جو انداز ہو
وہ ॿुधी करे रसूल ज़ीशान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो ई सबबु आहे जो हिन जो मामिलो मूं ते ज़ाहिर कयो वियो। उठ अव्हां जे हक़ में गवाही ॾिनी ऐं मलाइकनि आसमान जे किनारनि खे घेरे वरितो। नबी की शान में हो जिस कदर दुरूद पढ़ो, मुहिब्बो पाओगे जन्नत में घर। दुरूद पढ़ो जो अपने कामों का अंजाम नेक चाहते हो, हर एक काम में तुम पेशतर दुरूद पढ़ो। हजार दर्द को एक दवा किफायत है, जो पेश आए जरा भी खतर दुरूद पढ़ो। प्यारा इस्लाम भाइरो, केतिरो प्यारो वाक़ियो आहे। हिन मां मालूम थियो त दुरूद पाक उहा मुबारक नेकी आहे जंहिंजी बरकत सां मुश्किलातूं तरंदियूं आहिनि। उहे मुश्किलातूं जेके असांखे अची वियूं आहिनि, जिन खे असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं, उहे मुश्किलातूं बि दुरूद पाक जी बरकत सां टरी वेंदियूं आहिनि। ऐं उहे मुश्किलातूं जेकी हाणे असां ते आयूं न आहिनि, अचण वारियूं आहिनि, दुरूद पाक जे सदके उहे मुश्किलातूं अचण खां पहिरियां ई टरी वेंदियूं आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा नेकी आहे जंहिंजी बरकत सां असांजी अहिड़े हंधा में मदद थी वेंदी आहे जंहिंजो असांखे ख़्याल ताईं न आहे। ॾिसो उन आराबी दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उठ खां उन जे हक़ में गवाही ॾियारी। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असांखे कसरत सां दुरूद पाक पढ़ी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हीउ अहिड़ो बेमिसाल वज़ीफ़ो आहे जो उनजो सवाब ऐं उनजूं बरकतूं बेशुमार ऐं बेशुमार आहे। शान लोहो कलम दुरूदो सलाम, जाने अर्शो इरम दुरूदो सलाम, बिल यकीन सबसे अफजलो आला जिक्र शाह उमम दुरूदो सलाम। ये वजीफा है कुव्वते मोमिन होने न देगा न कम दुरूदो सलाम। वो दुआ मुस्तजाब होती है जिसमें होता है जम दुरूदो सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबी रसूल हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, हिकु ॾींहुं असां बारगाह रिसालत में हाज़िर हुयासीं। एतिरे में हिकु शख़्स आयो। उन जॾहिं असांखे ॾिठो त पंहिंजी सुवारी खां लथो, पंधु पैदल हलंदे बारगाह रिसालत में हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मां परे खां 9 ॾींहंनि जी मुसाफ़त काटे हिते पहुतो आहियां, पर आयो अहिड़ी तरह आहियां जो ही 9 ॾींहंनि जी मुसाफ़त 6 ॾींहंनि में तय कई आहे। मां ॾींहं जो उञारो रहियुसि, रातनि जो जाॻंदो रहियुसि, ईअं मूं तेज़ी सां सफ़र कयो त जीअं जल्द खां जल्द अव्हां जी ख़िदमत में पहुचां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मुंहिंजे अचण जो असुलु मक़सदु 2 सुवाल आहिनि जिन मुंहिंजी निंड फिटाए छॾी आहे। बसि मां उनजो जवाबु चाहियां थो। प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन ख़ुशनसीब मुसाफ़िर खां संदसि नालो पुछो। चयईं, अना ज़ैदुनिल ख़ैल, यानी मां घोड़े वारो ज़ैद आहियां। रसूल ज़ीशान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बल अंत ज़ैदुनिल ख़ैर, यानी तव्हां घोड़े वारा ज़ैद न आहियो बल्कि भलाई वारा ज़ैद आहियो। पोइ फरमायो, पुछो छा पुछणो आहे। हाणे उन सहाबी पर निराला सुवाल पुछिया। अर्ज़ु कयईं, उहो बानो जेको अल्लाह पाक खे पसंदि आहे, उहो शख़्स, उहो बानो जेको अल्लाह पाक खे पसंदि आहे, उनजी निशानी कहिड़ी आहे, उनजी सैम्पल्स कहिड़ियूं आहिनि। ऐं ॿियो, उहो बानो जेके अल्लाह पाक पसंदि नाहे फरमाईंदो, उनजी निशानी कहिड़ी आहे। ही निराला सुवाल हुया। क़ुर्बान वञे ग़ैब जूं ख़बरूं ॼाणण वारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ते जहिड़ा सुवाल निराला हुया, पाण जवाब निरालो ई अता फरमायो। ॾिसो
ارشاد فرمایا کیف اصبحت یا زید، اے زید تو صبح کیڑی حالت میں گئے؟ سوال چھا ہوئے آئی سوال جے جواب کے سوال جے انداز میں پوچھو لوگوں عرض کہ یا رسول اللہ صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم صبح جو مجھے حالت یہ ہوئی جو مجھے دل میں نیکی جی ऐं नेक माण्हू जी महबत हुई। मुंहिंजी दिलि चाहियो पिए त मां चङा कम कयां, पोइ जेका नेकी मूंखां रहिजी वई मां न करे सघियुसि उनखे मूंखे उन ते ॾुख थियो, ऐं जेका नेकी मां करे सघियुसि चाहे उहा थोरी हुई या घणी मूंखे उन ते सवाबु मिलण जो यकीन थी वियो। यानी कुल 4 कैफ़ियतूं आहिनि, पहिरियों नेकी सां महबत, ॿियो नेक माण्हुनि सां महबत, टियों नेक कम करण जी चाहत, चौथों जेकॾहिं का नेकी न थी सघी त उन ते हसरत। रसूल ज़ीशान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन जे सुवालनि जा जवाब ॾींदे इरशाद फरमायो ए ज़ैद उहो ई तुंहिंजे सुवाल जो जवाबु आहे, यानी जेको हुन चयो उहो ई तुंहिंजे सुवाल जो जवाबु आहे। जेकॾहिं अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर तुंहिंजे बारे में कुझु ॿी हुजे हा त अल्लाह पाक उन खां अलावा कमु तुंहिंजे लाइ आसान करे छॾिया, ऐं उनखे का परवाह न हुई त तूं कहिड़ी वादी में हलाक थी थो। प्यारा इस्लामी भाइरो, ही केतिरो प्यारो मयार प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अता फरमायो आहे। असां मां हर हिकु खे पंहिंजी पंहिंजी कैफ़ियतुनि जे बारे में गौर करणु घुरिजे। छा असांजी दिलि में नेकी जी महबत आहे? जंहिंजी दिलि में ही महबत आहे उहो अल्लाह पाक जो पसंदीदा बानो आहे। नेकी जी महबत दिलि में हुजणु इहो अल्लाह पाक जे पसंदीदा बाने हुअण जी निशानी आहे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उन जे उबतड़ आहे, यानी जंहिंजे दिलि में गुनाहनि जी रग़बत आहे उनखे डिॼणु घुरिजे, छो त ही अल्लाह पाक जो नापसंदीदा बानो हुजण जी निशानी आहे। अहिड़ी तरह गौर फरमायो त छा असांजी दिलि में नेक माण्हुनि जी महबत आहे या माज़अल्लाह अल्लाह पाक जे नेक बाननि जो, सहाबा किराम जो, अहले बैत पाक जो, औलिया किराम जो, इमाम आज़म जो, गौसे पाक जो, दादा हुजूर जो, बाबा फरीद जो, सखी शहबाज कलंदर जो, ख्वाजा अजमेर जो, शाह हज़रत भिटाई आला हज़रत ऐं ॿियनि नेक माण्हुनि जो बुग़्ज़ दिलि में त मौजूदु न आहे। ख़बरदार, रिजण जो मक़ाम आहे। जंहिंजे दिलि में नेक माण्हुनि जी महबत न आहे बल्कि बुग़्ज़ ऐं कीनो आहे, उहो हरगिज़ अल्लाह पाक जो पसंदीदा बानो नथो थी सघे। पोइ गौर फरमायो, छा नेक कम करे ख़ुशी थींदी आहे? सुकून मिलंदो आहे? दिलि में शुक्र जी कैफ़ियत बणिजंदी आहे? जेकॾहिं नेकी खां महरूमी थी वञे, नेकी न करे सघूं त छा उन ते अफ़सोस थींदो आहे? जेकॾहिं ही प्यारियूं प्यारियूं कैफ़ियतूं आहिनि त ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो ही अल्लाह पाक जो पसंदीदा बणजण जी निशानी आहे। हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हिकु भेरो हिकु शख़्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान छा आहे? फरमायो, जॾहिं तोखे पंहिंजी नेकी ख़ुशि करे, जॾहिं तोखे पंहिंजी नेकी जेका तो कई उहा तोखे ख़ुशि करे ऐं पंहिंजी बुराई ग़मगीन करे त तूं कामिल मोमिन आहीं, तूं कामिल मोमिन आहीं। हिकु ॿी हदीस पाक में आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे उनजी नेकी ख़ुशि करे ऐं उनजी बुराई ग़मगीन करे त उहो कामिल मोमिन आहे। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असांखे अहिड़ी प्यारियूं प्यारियूं कैफ़ियतूं नसीब फरमाए। गुनाहों से तू मुझको बचा या इलाही, बुरी आदतें भी छुड़ा या इलाही, खताओं को मेरी मिटा या इलाही, मुझे नेक खसलत बना या इलाही। प्यारा इस्लामी भाइरो, असां हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु वारी प्यारी ख़ूबसूरत हदीस पाक ॿुधी, उन ते हाणे थोरो गौर फरमायो। हज़रत ज़ैद सुवाल पुछो हो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक जे पसंदीदा ऐं नापसंदीदा बाने जी निशानी ॿुधायो।
انہوں نے پاک کریم صلی اللہ علیہ وسلم کے جواب نہ ڈنا، بلکہ جواب کے طور دے انہیں کہا کہ سوال پوچھو، وہ سوال کہہ رہے ہو کیف اصبحت یا زید، اے زید تو صبح کی حالت میں کہی۔ رسول ذیشان صلی اللہ علیہ وسلم نے پیارے انداز کے طور سمجھنے کی کوشش کرو۔ پانچ سگرن صلی اللہ علیہ وسلم اللہ پاک جو پسندیدہ بانو یا ناپسندیدہ بانو بن جن کے صبح جی کیفیت سے جوڑے والے، یعنی جیکر تمہاں ہی ڈسن چاہو تھا تو تمہاں اللہ پاک جا پسندیدہ بانا آئے ہو یا نہ ہو تو انہیں دلائے پہنجی صبح جی کیفیت تے غور کرو، ہی کیفیت فیصلوں کا دیوں تو رب وٹ تمہاں جو کیڑو مقام آئے، رب وٹ تمہاں جو کیڑو مقام آئے۔ اللہ اکبر، پیارا اسلامی بھائیو، ہانے اسامہ ایک شخص پہنجی صبح تے غور کرے، اسانی صبح کیڑی حالت میں تھی دیا ہے۔ افسوس اساں تمام عجیب حالات ہیں، صبح اٹھتا آئیں تو معاذ اللہ فجر کی نماز قضا تھی چکی ہوں دیا ہے، صبح اٹھی کرے دنیاوی کمن کی فکر تھی دیا ہے، گھڑی تے نظر پاؤں دیا ہے تو دل میں آہ نکل دیا ہے۔ افسوس وقت تھوڑو رہ جیو ہے، کم تے پہنچنو ہے، دکان تے پہنچنو ہے، نوکری تے پہنچنو ہے، اج فلانا کم بھی کرنو ہے، فلانے کا پیسہ بھی وٹنا ہے، فلانے کے پیسہ دینا بھی ہے، کاروبار میں پریشانیوں، کچھ مانگ کے اخبار پڑھیں جو سوشل میڈیا ڈسن شوق ہوندو ہے، صبح اٹھتے ہی سجی دنیا کی خبروں پڑھنیوں ہیں، مطلب صبح اٹھی کرے نہ نماز کی فکر، نہ ورد وظیفہ کی فکر، نہ اللہ پاک کے ذکر جی، نہ درود پاک جی، نہ نیک کمن جی رغبت، بس رگو یہ ہی صبح ہوتی ہے، شام ہوتی ہے، عمر یوں ہی تمام ہوتی ہے۔ پیارے اسلام بھائی یاد رکھو صبح جو وقت تمام قیمتی ہوندو ہے، ان وقت رحمت اللہ دیوائیں، برکت اللہ دیوائیں، رزق کی تقسیم جو وقت ہے، جے کہ مانو صبح جو اٹھی جلدی اٹھنا ہے، جلدی اٹھنے عادی ہونا ہے، انہوں کے اندازوں ہوگو تو یہ ایک خوبصورت وقت ہوگا ہے صبح جو وقت، صبح جو تھدڑی ہوا روح کے راحت لے رہی ہوندی ہے، پکی پانجی آخرن ماں نکری کرے ہیڈا ہوڈا ہوڈا مندے اللہ پاک کی تسبیح کر رہا ہوندہ ہے، ہر طرف ایک تازگی پکڑیل ہوندی ہے، ہر طرف وندر ماحول ہوندو ہے، بلکہ اساں یہ چاہیے سکوں تھا کہ صبح جو وقت زندگی دی نئی شروعات جو وقت ہوندو ہے، زندگی دی نئی شروعات جو وقت ہوندو ہے، ننڈر ماں اٹھن دی جکا دعا اسانی پیارے آقا صلی اللہ علیہ وسلم کا منقول ہے، انہیں دعا تے تھوڑا غور فرمائے۔ پانچ سگرہ صلی اللہ علیہ وسلم دعا پڑھتا ہویا، الحمدللہ الذی احیانا بعد ما اماتنا وإلیہ النشور۔ یعنی ترجمہ چھائے، ترجمے تے غور کبو تے خبر پہنچی کہ آقا علیہ السلام کی صبح چھا۔ ترجمے میں چاہتے تو تمام تعریفوں ان اللہ پاک جلائے جے موت کھاں پوئے اسا کے زندہ کرے، یعنی ننڈر کھاں پوئے اٹھن نصیب فرمایو آئی انہی جی طرف موٹی بنوا ہے۔ پیارے آقا صلی اللہ علیہ وسلم ننڈر ماں جاگن کے زندگی سے تعبیر فرمایا ہے، یعنی جنہ سا ننڈر ماں جاگیا سی تو جنہ سا کہ نئی زندگی ملی گئی، وہ ہن دعائے مصطفیٰ میں پیارے آقا مکی مدنی مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم نے پیاری کیفیتن کے لسو پیران دے پانچ سکرن صلی اللہ علیہ وسلم جی ننڈر کا برابری کا ہم سے کہا برابری اساں جی ننڈر جی نتھی تھی سکے، اساں جی ننڈر غفلت والی ہوں دیا ہے، پانچ صلی اللہ علیہ وسلم جی ننڈر پہ بے مثال ہے، با کمال ہے، پانچ فرمائن کا مو جو اچھو سمجھو آئیں دل نائے سمجھی، پانچ سکرہ صلی اللہ علیہ وسلم دل آرام میں ہوندہ ہویا تو ننڈر جی حالت میں کدھے اللہ پاک جو دیدار تھیندو ہو، کدھے جنت دی سیر کدا ہویا، کدھے دنیا کے رازن کے لسندہ ہویا، خلد کی سیر تو کبھی رب کا دیدار، کیا بے مثالی نیند ہے آپ کی، آنکھیں سوتی ہیں دل جاگتا ہے، کیا بے مثالی نیند ہے آپ کی۔ مطلب کہ پانچ سکرن صلی اللہ علیہ وسلم پیاری ننڈری بے مثال با کمال ہے، ہوئے جرہ پانچ صلی اللہ علیہ وسلم ننڈر با جاگتا ہویا تو دل مبارک جو کیفیت رسو کیڑو نے پیارے ہوتے شکر جی کیفیت، پانچ صلی اللہ علیہ وسلم اٹھی کرے اللہ پاک جی حمد کدا ہویا، الحمدللہ الذی
निंड खां जागण जी तौफ़ीक़ बख़्शी। ही शुक्र जी कैफ़ियत हुई। पोइ ॿी जेका आहे उहा आहे फ़िक्र आख़िरत वारी कैफ़ियत, जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुया व इलैहि नुशूर, ऐं उन्हीअ जी तरफ़ मोटणो आहे। ही आख़िर जी यादि वारी कैफ़ियत आहे। केतिरियूं प्यारियूं प्यारियूं कैफ़ियतूं आहिनि। मतिलबु त सुबुह जे वक़्तु जो कैफ़ियतूं तमामु अहम आहिनि। ही कैफ़ियतूं असांजी शख़्सियत खे वाज़े कनि थियूं। उन करे असांखे पंहिंजी सुबुह जी कैफ़ियतुनि जे बारे में गौर करणो पवंदो त असांजी सुबुह कहिड़ी कैफ़ियत में गुज़रे थी। आलिम सगरा फरमाईंदा सुबुह जे मामले में माण्हू टिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकु क़िस्म जा माण्हू उहे आहिनि जिन खे सुबुह उथंदे ई माल कमाइण जी फ़िक्र हूंदी आहे। ॿियो, जिन जी दिलि सुबुह ई खां गुनाहनि जी तरफ़ माइल थी वेंदी आहे। टे क़िस्म जा माण्हू उहे आहिनि जेके सुबुह उथंदा आहिनि त संदनि दिलनि में आख़िरत जी फ़िक्र ऐं अलाह पाक जो क़ुर्ब माणण जो शौक़ु हूंदो आहे। सो जेको माण्हू माल जी फ़िक्र में सुबुह कंदो आहे, उहो चाहे जेतिरो बि कमाए, जेतिरी बि भॼ दौड़ करे, खाईंदो उहो ई जेको अलाह पाक संदसि मुक़दर में लिखियो आहे, पाईंदो उहो ई जेको अलाह पाक जे मुक़दर में लिखियो आहे। ऐं जेको माण्हू गुनाहनि जी रग़बत दिलि में खणी उथंदो आहे, उहो ज़िलत खे मुंहुं ॾींदो आहे। ऐं उहो ख़ुशि नसीब माण्हू जेको सुबुह उथंदो आहे त दिलि में आख़िरत जी फ़िक्र हूंदी आहे, अलाह पाक जो क़ुर्ब माणण जी तलब हूंदी आहे। अलाह पाक उनखे रिज़्क़ बि अता फ़रमाईंदो आहे ऐं पंहिंजी राह जी हिदायत सां बि नवाज़ींदो आहे। मोहब्बत में अपनी गुमा या इलाही, न पाऊं में अपना पता या इलाही, मेरे दिल से दुनिया की चाहत मिटा कर उल्फत में अपनी फना या इलाही। प्यारा इस्लाम भाइरो, असांखे पंहिंजी सुबुह जी कैफ़ियतुनि ऐं सुबुह जी आदतुनि ते गौर करणु घुरिजे। जहिड़ी असांजी सुबुह गुज़रंदी, सॼो ॾींहुं ईअं ई गुज़रंदो। अचो प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा किराम, नेक माण्हुनि जी सुबुह जूं कैफ़ियतूं छा थींदियूं हुयूं, अचो ॿुधूं था। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, हिकु भेरो सुबुह जो वक़्तु हुयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु बारगाह रिसालत में हाज़िर था। ॿुधजो, ॾाढो दिलचस्प वाक़ियो आहे। बारगाह रिसालत में हाज़िर थियनि था, अर्ज़ु कनि था, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, सुबुह कीअं थी? इरशाद फरमायो, मुंहिंजी सुबुह उन शख़्स खां बहितर थी आहे जंहिं नई रोज़े जी हालत में सुबुह कई, न मरीज़ जी इयादत कई ऐं न ई जनाज़े में शरीक थियो। सुभान अल्लाह, केॾी प्यारी सुबुह आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर अदाई निराली आहे। हर मौक़े ते उम्मत जी रहनुमाई कई वेंदी आहे। पाण सगरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼण असांखे तरग़ीब ॾियारी आहे त चङी सुबुह उनजी थींदी आहे जेको सुबुह उथी करे रोज़ो रखंदो हुजे, मरीज़ जी इयादत करे ऐं सवाब कमाइण जे लाइ जनाज़नि में शिरकत जी रग़बत रखंदो हुजे। हाणे थोरो आशिक़ अकबर सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी प्यारी ऐं निराली सुबुह जो हाल ॿुधो। ॼण रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॻाल्हियुनि जी तरफ़ इशारो कयो, जिन ॻाल्हियुनि जी तरफ़ इशारो कयो हुयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन ते अमल करण वारा हुया। जी हाँ, हदीस पाक में आहे, हज़रत अब्दुर्रहमान बिन अबू बकर, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जा शहज़ादा, उन्हनि खां रिवायत आहे त हिकु ॾींहुं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ खां फ़ारिग़ थी करे इरशाद फरमायो, अॼु कंहिं रोज़ो रखियो आहे? अॼु कंहिं रोज़ो रखियो आहे? हज़रत उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं रोज़े जी नियत नाहे कई ऐं न ई अहिड़ो इरादो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, राति जो सिर्फ़ु मुंहिंजो इरादो हुयो ऐं सुबुह मां रोज़े सां हुयुसि। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अॼु कंहिं मरीज़ जी इयादत कई आहे, अञा फजर जी नमाज़ थी आहे। फजर जी नमाज़ खां बाद में आका अलैहिस्सलाम पुछनि था त अॼु कंहिं रोज़ो रखियो आहे, कंहिं मरीज़ जी इयादत कई आहे? हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कंदा, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअं त असां नमाज़ खां वांदा थिया आहियूं ऐं
ऐं मस्जिद खां ॿाहिरि बि न निकिता। मरीज़ जी इयादत कीअं कयूं? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने अर्ज़ु कयो, या नबी अल्लाह, मुंहिंजा भाउ अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला बीमार आहिनि। अॼु इयादत जे लाइ मां पहिरियां उनजे घर वियुसि ऐं उतां खां मस्जिद में आयुसि। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼु राह ख़ुदा में सदको कंहिं ॾिनो आहे? हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फजर जी नमाज़ पढ़ण खां बाद खां वठी हाणे ताईं असां अव्हां जी बारगाह में मौजूदु आहियूं। हिन सूरत में असांजो सदको करणु कीअं मुमकिन आहे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जी इयादत करे मस्जिद पहुतुसि त हिकु साहिल सुवाल करे रहियो हुयो। मूं सां गॾु मुंहिंजो पोटो या मुंहिंजो पुटु बि हुयो, जंहिंजे हथ में मानी जो टुकड़ो हुयो। मूं उन खां वठी उहो उन सुवाली खे ॾेई छॾियो। इहो ॿुधी करे अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे ॿ भेरा फरमायो। छा फरमायो? तोखे जन्नत जी बिशारत हुजे, तोखे जन्नत जी बिशारत हुजे। सुभान अल्लाह, कहिड़ी सुबुह आहे। हाणे फजर जी नमाज़ पढ़ी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे रोज़ो बि रखियल आहे। मरीज़ जी बि इयादत करे चुका आहिनि ऐं राह ख़ुदा में ख़ैरात बि करे चुका आहिनि। बेशक हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला हर मामले में अॻिते वधण वारा आहिनि। बेहतरी जिस पर करे फ़ख्र वो बेहतर सिद्दीक़, सरवरी जिस पर करे नाज वो सरवर सिद्दीक़। सारे असहाबे नबी तारे हैं उम्मत के लिए, इन सितारों में बने महरे मुनव्वर सिद्दीक़। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हिकु भेरो हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु बारगाह रिसालत में हाज़िर था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछो, ए मुआज़, तो सुबुह कहिड़ी हालत में कई? अर्ज़ु कई, मूं अल्लाह पाक ते ईमान रखंदे सुबुह कई आहे। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हर ॻाल्हि का दलील हूंदी आहे। तुंहिंजी हिन ॻाल्हि ते कहिड़ी दलील आहे? उन्हनि अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मूं जॾहिं बि सुबुह कई त ही गुमान कयो त शाम न ॾिसी सघंदुसि, शाम न ॾिसी सघंदुसि। जॾहिं बि शाम कई त ही ख़्यालु कयो त सुबुह न ॾिसी सघंदुसि। जेको बि क़दम खयों उहो सोचे करे खयों त उन खां पोइ उहो क़दम न खणी सघंदुसि। ॼण मां क़यामत जो ही मंज़र ॾिसी रहियो हुउसि त हर उहा उम्मत गोॾनि भर किरियल आहे, जंहिंखे संदन आमाल नामे जी तरफ़ सॼो पियो वञे ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जी तरफ़ मोकिलियल नबी आहिनि ऐं उहे बुत बि आहिनि जिन खे अल्लाह पाक खे छॾे करे पुॼींदा हुया। ऐं ॼण मां जहन्नम जी सज़ा ऐं जन्नत जे सवाब खे ॾिसी रहियो आहियां। उन ते प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तो ॼाणे छॾियो सो हाणे उन्हनि कैफ़ियतुनि खे पाबंदी रखजांइ। न इहे कैफ़ियतूं जेके हिननि ते पाबंदी रखजांइ, इहा कैफ़ियत तुंहिंजी हर वक़्तु बरक़रार रहे। जॾहिं तुंहिंजो ख़्यालु थिए, जॾहिं तूं सुबुह करी तोखे शाम जी उमेद न हुजे, जॾहिं तूं हिकिड़ो क़दम खणी तोखे ॿिए क़दम खणण जी उमेद न हुजे। प्यारा आका, प्यारा इस्लामी भाइरो, ॾिसो कहिड़ियूं प्यारियूं कैफ़ियतूं आहिनि। सुबुह अहिड़ी हालत में उथिया जो आख़िरत जी फ़िक्र आहे, मौत साम्हूं नज़र अची रहियो आहे, क़यामत जो मंज़र अखियुनि में घुमी रहियो आहे। अफ़सोस उहो वक़्तु जॾहिं सभई अॻियां पोयां जमा हूंदा, ज़मीन तपी ट्रामो थी रही हूंदी, सिज बाह वसाए रहियो हूंदो, कहर खे मुंहुं ॾियणो पवंदो। अफ़सोस गैर मुस्लिम गुनाहगार जहन्नम जी तरफ़ हटिया पिए वेंदा, ख़ुशि नसीबनि खे जन्नत ॾांहुं रवानो कयो पिए वेंदो। ही इबरतनाक हौलनाक मंज़र ऐं उनजूं कैफ़ियतूं दिलि ऐं दिमाग़ में छायल आहिनि। काश असांखे बि अहिड़ियूं कैफ़ियतूं नसीब थी वञनि। आमीन। हज़रत मुजाहिद रहमतुल्लाह ताला अलैह ताबई गुज़रिया आहिनि। पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, मूंखे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला नसीहत कंदे फरमायो, ए मुजाहिद, जॾहिं सुबुह कयो त दिलि खे शाम करण जी उमेद न ॾियारियो, ऐं जॾहिं शाम कयो त सुबुह करण जी उमेद न ॾियारियो। मौत खां पहिरियां ज़िंदगी खे गनीमत सम्झो, बीमारी खां पहिरियां सिहत खे गनीमत सम्झो। बेशक तव्हां नथा ॼाणो त काल तव्हांजो नालो छा हूंदो, यानी माण्हू तव्हांखे साहब सुभाणे तव्हांजो नालो
जेकी सुबुह जो त ख़ुशि थी जाॻंदा आहिनि पर संदन राति क़बर में हूंदी आहे। केतिरा अहिड़ा आहिनि जिन खे राति जो त निंड सुठी ईंदी आहे पर सुबुह जो जाॻणु नसीब नाहे थींदो। पोइ छा सबबु आहे जो असां सबक़ु नथा वठूं? ग़फ़लत तारी आहे। असां आख़िर जे बारे में छो नथा सोचूं? वरी उम्मीदुनि में छो मुब्तला आहियूं? असां वॾनि वॾनि ख़्वाबनि में छो मुब्तला आहियूं? सुबुह उथंदे ई सॼे ॾींहं जे कमनि जी डिघी लिस्ट दिमाग़ में छायल हूंदी आहे पर अफ़सोस उन्हनि में उहे कम शामिल न हूंदा जेके आख़िर जी कामयाबी ॾियारीनि। बसि दुनिया दुनिया ऐं दुनिया जी फिकिर सताईंदी आहे। अफ़सोस असांखे सुबुह मिली वई शाम मिलंदी या न, शाम मिली वई सुबुह मिलंदी या न, असां मां को बि नथो ॼाणे। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का फल की खबर नहीं। हज़रत रबी बिन क़सीम रज़ी अल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह खे अर्ज़ु कयो वियो, अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? त फरमायाऊं मूं सुबुह उन हालत में कई जो कमज़ोर ऐं गुनाहगार आहियां, पंहिंजो रिज़्क़ पूरो करे रहियो आहियां ऐं मौत जे इंतज़ार में आहियां। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? त फरमायाऊं जेकॾहिं बाह खां निजात माणे वरिती त मूं चङी हालत में सुबुह कई। हज़रत उवैस करनी रज़ी अल्लाह ताला खां पुछा कई वई, अवां कहिड़ी हालत में सुबुह कई? त पाण फरमायाऊं उन शख़्स जी सुबुह जो छा था हाल पुछो जेको शाम करे थो त उनखे इहा ख़बर न आहे हूंदी त सुबुह कंदो या न, ऐं जॾहिं सुबुह कंदो आहे त उहा ख़बर न आहे हूंदी त शाम थींदी या न। हज़रत अबू यहया मालिक बिन दीनार रज़ी अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो वियो, अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? त फरमायाऊं मूं सुबुह उन हालत में कई त उमिरि घटि थी रही आहे, गुनाह वधी रहिया आहिनि। हिकु अक़लमंद खां पुछो वियो, अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? त आजिज़ी कंदे जवाबु ॾिनई, मूं सुबुह हिन हालत में कई जो मां पंहिंजे रब जो रिज़्क़ खावां थो ऐं उनजे दुश्मन इब्लीस जी इताअत कयां थो। हज़रत मोहम्मद बिन वासी रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछो वियो, अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? त फरमायाऊं तव्हांजो उन शख़्स जे बारे में छा ख़्यालु आहे जेको हर रोज़ आख़िर जी तरफ़ मंज़िल तय करे थो? हज़रत हामिद लफ़ाफ़ रहमतुल्लाह ताला जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, अवां सुबुह कहिड़ी हालत में कई? त फरमायाऊं मूं सुबुह अहिड़ी हालत में कई जो सुबुह खां वठी करे राति ताईं आफ़ियत जो ख़्वाहिशमंद रहंदो आहियां। अर्ज़ु कयो, छा अवां हर रोज़ आफ़ियत में न आहियो हूंदा? फरमायाऊं आफ़ियत त उन ॾींहुं हूंदी आहे जंहिं ॾींहुं अल्लाह पाक जी नाफ़रमानी न थिए। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछा कई, अवां सुबुह कीअं कई? फरमायाऊं उन शख़्स जी सुबुह कहिड़ी हालत में थींदी जेको हिकु घर यानी दुनिया खां ॿिए घर यानी आख़िर जी तरफ़ वञण वारो हुजे ऐं का ख़बर न हुजे त जन्नत में वञिणो आहे या दोज़ख ठिकाणो आहे। प्यारा प्यारा इस्लाम भाई, ही नेक माण्हुनि जूं नेक सुबुह आहिनि। उन्हनि जूं कैफ़ियतूं कहिड़ियूं निरालियूं आहिनि। ही ॾिसंदा आहिनि, मौत खे साम्हूं ॾिसंदा आहिनि, मौत जी फ़िक्र कंदा आहिनि, आख़िर जी फ़िक्र कंदा आहिनि, सुबुह जो उथंदे ई पंहिंजे गुनाहनि खे यादि कंदा आहिनि। हूअं त ॾींहुं राति सुबुह शाम नेकियूं नेकियूं कंदा आहिनि, उन जे बावजूद बि नेकियुनि जी घटिताई ते हसरत कंदा आहिनि। हिकु तरफ़ असां गुनाहगार आहियूं, न सुबुह जो क़बर ऐं आख़िर जो ख़्यालु ईंदो आहे, न शाम जो अल्लाह पाक जी यादि ईंदी आहे। अफ़सोस असांखे नेकी जी रग़बत मिली वञे, काश क़बर ऐं आख़िर जी फ़िक्र नसीब थी वञे, काश ख़ौफ़ ख़ुदा नसीब थी वञे, काश असांजी सुबुह शाम जूं कैफ़ियतूं संवरजी वञनि। गुनाहों ने मेरी कमर तोड़ डाली, मेरा हश्र में होगा क्या या इलाही, बना दे मुझे नेक नेकों का सदका, गुनाहों से हरदम बचा या इलाही। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लाम भाइरो, असांखे बि पंहिंजी सुबुह जी कैफ़ियतुनि ते गौर करणु घुरिजे ऐं उन्हनि खे संवारण जी कोशिशि बि ज़रूरु करणु घुरिजे। हीउ कीअं थींदो? कहिड़ियूं कहिड़ियूं प्यारियूं कैफ़ियतूं असांखे अपनाइणियूं आहिनि। अचो नेक माण्हुनि जूं नसीहतूं ॿुधूं था। कंहिं नेक बुज़ुर्ग खां पुछा कई, इंसान खे सुबुह जो कहिड़ी नीयत सां बिस्तर मां उथणु घुरिजे? जेके असां ॿुधूं था न, इन पंहिंजे दिलि जे मदनी गुलदस्ते में सजायो ऐं इन ते ज़हन ठाहियो त असांखे इहे सभु शयूं पंहिंजे पाण खे अप्लाई करणियूं आहिनि। इंशाअल्लाह
कीअं उथणु घुरिजे बिस्तर तां? फरमायूं पहिरियां इहो सोचो त सुता कहिड़ी हालत में हुया। गौर जी ॻाल्हि आहे। पुछा थी कई वञे त इंसान खे सुबुह जो कहिड़ी नीयत सां बिस्तर मां उथणु घुरिजे? फरमायूं पहिरियां इहो सोचियो त सुता कहिड़ी हालत में हुआ, पोइ उथण जे बारे में पुछिजो। वरी फरमायूं उथण जो बाद में पुछिजो, पहिरियां सुम्हण जी कैफ़ियतुनि जे बारे में गौर कयो, पोइ पाण सुम्हण जी चङी हालत खे बयानु कयूं। फरमायूं इंसान खे घुरिजे त राति जो सुम्हण खां पहिरियां 4 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखे। नंबर 1, रूए ज़मीन ते कंहिंजो हक़ संदसि ज़िम्मे ते न हुजे। जेकॾहिं कंहिंजो हक़ उन ते आहे त अदा करे या मुआफ़ कराए, छो त बाज़ औक़ात सुम्हंदे ई मौत अची वेंदो आहे। जेकॾहिं कंहिंजो हक़ ज़िम्मे ते खणी मरी वियो त अल्लाह पाक जे हुज़ूर उन वटि का हुज्जत न हूंदी, यानी क़यामत जे ॾींहुं हक़ जी अदायगी मुश्किल थींदी। नंबर 2, अल्लाह पाक जे मुक़रर कयल फ़राइज़ मां को फ़र्ज़ संदसि ज़िम्मे न हुजे। मसलन इशा जी निमाज़ रहिजे थी त पढ़ी करे सुम्हे। अहिड़ी तरह ॿियनि फ़र्ज़नि ते बि गौर करे। नंबर 3, पंहिंजे तमामु गुनाहनि खां तौबा करे सुम्हे। पंहिंजे तमामु गुनाहनि खां तौबा करे सुम्हे, जो जेकॾहिं निंड जी हालत में मौत अची बि वियो त तौबा ते ख़ात्मो थींदो। नंबर 4, वसीयत लिखी करे सुम्हे। प्यारा इस्लाम वारो, ही फ़िक्र जी ॻाल्हि आहे। असांखे इहो सम्झायो वियो त सुबुह जूं कैफ़ियतूं सही करणु चाहियो था, चङी सुबुह करणु चाहियो था, त उन जे लाइ राति जो सुम्हण खां पहिरियां जूं कैफ़ियतूं दुरुस्त कयो। छो त इंसान जंहिं हालत में सुम्हंदो आहे उन हालत में उथंदो आहे। अफ़सोस असां वटि सुम्हण जे वक़्त जो मामूल बि अजीबो ग़रीब हूंदो आहे। कई अहिड़ा आहिनि गुनाह करे सुम्हंदा आहिनि, कई अहिड़ा आहिनि इशा जी नमाज़ पढ़ण खां सवाइ सुम्ही पवंदा आहिनि, केतिरा ई अहिड़ा आहिनि गुनाहनि वारा चैनल ॾिसंदे सुम्ही रहंदा आहिनि। अहिड़ा नादान बि आहिनि जेकी हैंड फ्री कननि में लॻाए मोबाइल ते गाना हलाए म्यूज़िक ॿुधंदे सुम्ही रहंदा आहिनि। कई अहिड़ा आहिनि जेके फ़ोन से गंदी वेबसाइट्स ॾिसी करे सुम्हंदा आहिनि। कई माण्हुनि जूं रातियूं मोबाइल जे भर चढ़ी वेंदियूं आहिनि। सुबुह सहरी जे वक़्तु वञी अखियूं बंदि कंदा आहिनि, पोइ सुबुह 12 वॻे उथंदा आहिनि। काश असांजी राति जो मामूल बि सही थी वञे ऐं सुबुह जूं कैफ़ियतूं बि संवरजी वञनि। राति जो सुम्हण खां पहिरियां तौबा कयो। राति जो सुम्हण खां पहिरियां तौबा कयो। बरक़ातूं नमाज़ तौबा अदा कयो। कुझु तिलावत करे सुम्हो। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्हण खां पहिरियां 3 कुल सूरह इख़लास, सूरह फलक ऐं सूरह नास पढ़ी करे हथनि ते फूक हणी करे सॼे जिस्म मुबारक ते हथ फेरींदा हुआ ऐं हीअ अमल 3 भेरा कंदा हुआ। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो सुम्हण खां पहिरियां सूरह सजदा ऐं सूरह मुल्क जी तिलावत फरमाईंदा हुआ। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, राति जो सुम्हण खां पहिरियां आख़िरी कम सूरह काफ़िरून जी तिलावत हुअणु घुरिजे। कुल या अय्युहल काफ़िरून। उन जी बरकत सां इंशाअल्लाहुल करीम ईमान ते ख़ात्मो नसीब थींदो। साहिब बहार शेख मुफ्ती अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैहि सुम्हण जा आदाब बयानु कंदे फरमाइनि था, इंसान खे घुरिजे त साॼे गल जे हेठां साॼो हथु रखे करे साॼे पासे सुम्हे ऐं सुम्हंदे वक़्तु क़बर में सुम्हण खे यादि कंदो रहे। अल्लाह अकबर। काश ही प्यारा अंदाज़ असांखे नसीब थी वञनि। मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते। हिकु लेख बुज़ुर्ग फरमाए थो, जंहिंखे सुबुह नसीब थी उन ते 2 ॻाल्हियूं लाज़िम आहिनि, यानी जेको जाॻियो उन ते 2 ॻाल्हियूं लाज़िम आहिनि। नंबर 1 अमन, नंबर 2 ख़ौफ़। अमन हिन ॻाल्हि ते त रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह पाक पंहिंजे करम ते खयो आहे, ऐं ख़ौफ़ हिन ॻाल्हि जो त अफ़सोस अॼु मां अल्लाह पाक जा अहकाम पूरा करे सघंदुसि अलाए न। वधीक फरमाइनि था, जंहिं बाने खे ही 2 कैफ़ियतूं मिली वियूं उनखे 2 नेमतूं अता कयूं वेंदियूं आहिनि। पहिरियों कनात जो जेको जेतिरो उनखे ॾिनो वियो आहे हू उन ते ख़ुशि थी वेंदो आहे। ऐं नंबर 2 इताअत ऐं फरमान बरदारी जी मिठाण। ही
ॿ नेमतूं कनात ऐं नेकी जी मिठाण उनखे मिलंदी आहे जेको सुबुह उथंदे ई रिज़िक जे मामले में पुरअमन ऐं नेक कमनि जे मामले में ख़ौफ़ज़दा थींदो आहे त अफ़सोस किथे अॼोको ॾींहुं नाफ़रमानियुनि में न गुज़रे। काश असांखे ही ॿई अज़ीम कैफ़ियतूं नसीब थी वञनि। रहें सब शाद घर वाले शहा थोड़ी सी रोज़ी पर अता हो दौलत सब्र व कनात या रसूल अल्लाह सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मनक़ूल आहे अल्लाह पाक इंसान जे हर ॾींहं में 10 शयूं लाज़िम कयूं आहिनि। अल्लाह पाक इंसान जे हर ॾींहं में 10 शयूं लाज़िम कयूं आहिनि। नंबर 1, निंड खां उथंदे ई अल्लाह पाक जो ज़िक्र करे। निंड खां उथंदे ई अल्लाह पाक जो ज़िक्र करे। नंबर 2, शर्मगाह खे लिकाए। नंबर 3, वक़्त ते सही अंदाज़ सां वज़ू करे। नंबर 4, वक़्त ते नमाज़ अदा करे। नंबर 5, रिज़्क़ मिलण जे मामले में अल्लाह पाक ते ईमान रखे। नंबर 6, अल्लाह पाक जेतिरो अदा कयो आहे उन ते सब्र ऐं क़नात करे। नंबर 7, अल्लाह पाक ते तवक्कुल करे। नंबर 8, अल्लाह पाक जे हुकुम ते सब्र करे। नंबर 9, अल्लाह पाक जे नेमतुनि ते उनजो शुक्र अदा करे। ऐं नंबर 10, हलाल खाधो खाए। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लाम भाइरो, सुबुह जो इन्हनि 3 कम जो मामूल बणायो। पहिरियों कमु इहो त सुबुह साजरो उथो, छो त सुबुह जे वक़्त में उम्मत मुहम्मदिया जे लाइ बरकत रखी वई आहे। हज़रत सख़र रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक हीअं दुआ कई, ए अल्लाह पाक मुंहिंजी उम्मत जी सुबुह जे वक़्त में बरकत अता फरमा। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूल हो त जॾहिं बि को लश्कर रवानो कंदा हुया त सुबुह जे वक़्तु रवानो कंदा हुया। हज़रत सख़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके पाण वॾा वापारी हुया, पंहिंजे वापार जो माल सुबुह सवेर रवानो कंदा हुया। उन करे हू वॾा अमीर थी विया ऐं संदनि माल बि वधी वियो। नंबर 2, ॿियो कमु हीअ त फज्र जी नमाज़ जमात सां पढ़ण जो एहतिमाम कयो। फज्र जी नमाज़ बाजमात पढ़ण जो एहतिमाम कयो। अल्लाह पाक जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकु शख़्स जे बारे में ज़िक्र कयो वियो, उहो सुबुह ताईं सुम्हंदो रहंदो आहे ऐं नमाज़ जे लाइ न उथियो त पाण सगरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, उन शख़्स जे कन में शैतान पेशाब कयो आहे। प्यारे इस्लाम भाइरो, निहायत नमाज़ जेका आहे उहा तमामु अहम इबादत आहे। उनखे ज़ाया करण वारो वॾो बदनसीब ऐं वॾे सवाब खां महरूम रहण वारो आहे। ख़ासि करे फज्र जी निमाज़ छा हुनजो शान आहे। फज्र जी निमाज़ पढ़ण वारो अल्लाह पाक जे ज़िम्मे करम में हूंदो आहे। सुम्हण वक़्तु शैतान इंसान जे कंध में 3 ॻंढियूं ॾेई छॾींदो आहे। इंसान जॾहिं जागी करे अल्लाह पाक जो ज़िक्र करे त पहिरीं, जॾहिं वज़ू करे त ॿी, ऐं नमाज़ पढ़े त 3 ॻंढ खुली वेंदी आहे। इशा ऐं फज्र बाजमात पढ़ण वारे खे सॼी राति इबादत करण जो सवाबु मिलंदो आहे। ख़ासि करे जुमे जे ॾींहुं फज्र जमात सां पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि। फज्र ऐं असर जी पाबंदी करण वारे खे इंशा अल्लाह करीम ॿियनि निमाज़ुनि जी बि पाबंदी नसीब थींदी। उन जी बरकत सां गुनाहनि खां बचण जी बि तौफ़ीक़ मिलंदी। टियों कमु हीउ कयो त सुबुह जे वक़्त जूं दुआऊं पढ़ो। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, जेको शख़्स सुबुह ऐं शाम जो 3 भेरा हीअं चवे, रदीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन, यानी मां अल्लाह पाक जे रब हुजण, इस्लाम जे दीन हुजण ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी हुजण ते राज़ी आहियां त अल्लाह पाक ते हक़ आहे त क़यामत वारे ॾींहुं उन खां राज़ी थिए। जॾहिं त हिकिड़ी रिवायत में आहे त रदीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलन, यानी मां अल्लाह पाक जे रब हुजण, इस्लाम जे दीन हुजण ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रसूल हुजण ते राज़ी आहियां त उन जे लाइ जन्नत वाजिब थी वेंदी आहे। हदीस
तो सुबुह जे वक़्तु हीअं चवे ए अल्लाह मूं ते या तुंहिंजी मखलूक मां कंहिं ते जेका बि नेमत आई उहा तुंहिंजे तरफ़ां ई आई। तूं अकेलो आहीं, तुंहिंजो को शरीक न आहे। तुंहिंजे लाइ हमद आहे ऐं तुंहिंजे लाइ शुक्र आहे। तुंहिंजे लाइ ई शुक्र आहे त ॼण हुन उन ॾींहं जे शुक्र जो हक़ अदा करे सघे। हिकु ॿी हदीस पाक में आहे जेको सुबुह जे वक़्तु हिकु भेरो हीअं चवे ए अल्लाह मूं अहिड़ी हालत में सुबुह कई जो मां तोखे गवाह बणायां थो तुंहिंजो अर्श करण वारनि मलाइकनि खे, तुंहिंजे मलाइकनि, तुंहिंजे मखलूक खे हिन ॻाल्हि ते गवाह बणायां थो त तूं अल्लाह आहीं, तोखां सवा को बि माबूद न आहे, तूं अकेलो आहीं, तुंहिंजो को शरीक न आहे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजा आना ऐं रसूल आहिनि। त अल्लाह पाक उन ॾींहुं उन जे चोथाई हिसो जहन्नम खां आज़ादु करे छॾींदो ऐं जेकर उन 4 भेरा इहे अल्फाज़ दोहराया त उन ॾींहुं मुकमल जहन्नम खां आज़ादु कयो वेंदो। प्यारा इस्लाम भाइरो, हीउ सुबुह जे वक़्तु जो कुझु बाबरकत कैफ़ियतूं ऐं सुबुह करण जा कुझु चङा कम आहिनि। अल्लाह पाक असांखे अहिड़ियूं प्यारियूं प्यारियूं सुबुह ऐं प्यारियूं प्यारियूं नेक वारियूं शामूं नसीब फरमाए। शाम जो अल्लाह पाक खे यादि कयो, राति जो सुम्हण खां पहिरियां कुझु न कुझु तिलावत कयो, सूरह सलात तौबा पढ़ी वठो, सुबुह जो फजर जी नमाज़ बा जमात नसीब थी वञे त सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हीउ अमल जो जज़्बो असांखे कॾहिं मिलंदो जॾहिं असांखे सुठे माहौल सां वाबस्ता हूंदासीं, सुठनि दोस्तनि जी सोबत हूंदी। सुठनि दोस्तनि जी सोबत किथां मिलंदी? ज़ाहिर आहे असांखे जॾहिं अल्लाह जे घरनि सां मोहबत हूंदी, अल्लाह जे घर में अचण वारा नेक माण्हू ई हूंदा, तव्हां उन्हनि नेक माण्हुनि जी सोबत इख्तियार कंदो, दावत इस्लामी जे मदनी माहौल सां वाबस्ता थींदो, दावत इस्लामी जे हफ़्तावार इज्तिमाअनि में ई अचण वारा थींदो, दावत इस्लामी जे मदनी काफ़िलनि जा मुसाफ़िर बणी वेंदो, दावत इस्लामी जा कोर्सिस कंदो, इंशाअल्लाह अज़्ज़ बेहतर माहौल मिलंदो, मदनी माहौल मिलंदो, दीनी माहौल मिलंदो। इंशाअल्लाह अमल जो जज़्बो पैदा थींदो, अमल जो जज़्बो मिलंदो। इंशाअल्लाह अमल थींदो, इंशाअल्लाह अञा वधीक रग़बत मिलंदी ऐं इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला चाहियो त असांजो सुबुह ऐं शामूं ॿई जेके आहिनि उहे संवर थी वेंदियूं इंशाअल्लाह। अल्लाह तबारक व तआला